मोहम्मद उस्मान डीपलाई वल्द हबीबुल्ला मेमण 13 जून 1908 ते थर जे शहर डीपले में पैदा थियो, जंहिंजी निस्बत सां खेसि डीपलाई सजे थो। पाण सिंध जो सहाफ़ी, अदीब, नावल नवीस, कहाणीकार, मज़मून नवीस ऐं ड्रामा नवीस थी गुज़रियो आहे। मोहम्मद उस्मान डीपलाई नंढपण खां ई ॾाढो ज़हीन हूंदो हो। डीपलाई साहब 7 दर्जा डीपले में पास कया। वधीक तालीम लाइ खेसि डीपले खां 20 को परे मिठी शहर वञणो थिए पियो। डीपलाई साहब थर जे सख़्त ॾुकार भरे हालतुनि खां पोइ वापार सां गॾु डीपले खे छॾे लाड़ तरफ़ निकितो, जिते किन वाक़िफ़कार ज़मींदारनि जी आछ ते वापार छॾे मुलाज़मत अख़्तियार कयईं। मोहम्मद उस्मान डीपलाई सहाफ़त सां गॾु अदबी ख़िदमतूं बि सरअंजाम ॾींदो रहियो। संदसि पहिरियों मज़मून उर्दूअ में छपियो। हिन नसरी अदब में लिखण जी इब्तिदा नंढड़नि मज़मूननि, मुख़्तसर अफ़साननि सां कई ऐं पोइ वॾो मुसन्निफ़ बणिजी वियो। संदसि पहिरियों मज़हबी किताब 1934 ईस्वीअ में मुस्लिम अदबी सोसाइटी जे सहारे सां मंज़र आम ते आयो। डीपलाई साहब खे सिंधी अदब में जंहिं हवाले सां इम्तियाज़ी हैसियत हासिल हुई, तो ग़रीबनि सां प्यार कंदो हो। शहर के या ख़ासियत बि रही है, या डीपले शहर के या ख़ुदा जेका आहे सआदत बख़्शी आहे, त उतां खां मणियादार माण्हू जनम उन्हनि वरितो आहे ऐं पोइ उन्हनि वरी पंहिंजे हिसे जी पूरी ही जेका काइनात आहे, उन काइनात में उन्हनि पंहिंजे हिसे जी जिदोजहद बि कई आहे, जाखोड़ बि कई आहे। त मोहम्मद उस्मान डीपलाई साहब बि ज़ाहिर आहे त जीअं त उनजे नाले जे पोयां ई डीपलाई आहे, त हू डीपले जो रहाकू हो ऐं हू डीपले में ई ॼाओ हो। त उस्मान डीपलाई साहिब बि उन इलाइक़े ऐं उन ख़िते सां तलक रखंदड़ सिंध ॼाओ, उते जॾहिं पैदा थियो ऐं पोइ उन ज़माने में जीअं मूं चयो त भई आज़ादी जी हिकिड़ी जंग हली पए, त उन आज़ादी जी जंग में डीपलाई साहब ते बि उन आज़ादी जे जंग जो हिकिड़ो ख़ासि ग़लबो हो। डीपलाई साहब जी शुरूआत जेका आहे उहा खोड़ सारी मज़हबी जेका आहे सा पस मंज़र जे तहत थी। त हू सोम सलाद जो पाबंद हो, क़ुर शरीफ़ जो हू पढ़ंदड़ हो ऐं हुन ते मज़हब जो रंग जेको आहे सो सवायो उन ज़माने में चढ़ियल हो। त डीपलाई साहब बि ऐं मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतुनि में रहियो ऐं उन ज़माने में हुन जूं जेके बि काविशूं या कोशिशूं या हुन जेकी बि उन ज़माने में पंहिंजूं कयूं पे सरगर्मियूं, उहे मज़हबी रंग वारियूं हुयूं। सगदे अहिड़ी सच मुंहिंजे जगड़ियल जीअ खे ॻिची थिए गच त बि चवां जो चवणो हुजे। सचपच मोहम्मद उस्मान डीपलाई न रुॻो इन शहर जो मुजस्सिम रूप हो, पर हुन जी सॼी ज़िंदगी, हुन जो कलम, हुन जो अदबी पोरियो, हुन जी महिनत सच जो रूप हुई। मोहम्मद उस्मान डीपलाई अज़ीम माण्हू कीअं थियो, हुन घोरूं कयूं, हुन पोरिया कया, ज़मींदारनि वटि मुंशगिरी कई, हिन सिंधी समाज जूं जेके बुरायूं ॾिठियूं ऐं जागीरदारनि, ज़मींदारनि, पीरनि वटि सिंधी आम माण्हूअ जी जेका तज़लील ॾिठी ऐं मज़हबी मौलविन जेको सिंध जे ग़रीब माण्हूअ खे मज़हब जे नाले ते ठॻियो ऐं फुरियो, उहे सचा मुशाहिदा ऐं तजुर्बा हुन पंहिंजे कलम जे ज़रिए असांजे आॾो पेश कया। हू मज़हबी हवाले सां हिकु वक़्तु जमायत इस्लामी सां बि वाबस्ता थियो, पर जंहिं वक़्तु हुन महसूसु कयो हुन जी मज़हबी तशरीह जेका आहे सिंधी समाज, सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ आहे, त हिन उनखे छॾे ॾिनो। तव्हां उन मां अंदाज़ो लॻायो हिन जे ज़हन में जेके तब्दीलियूं आयूं। हुनखे हिकु वक़्तु ॾाहिरी रंगमहल किताब लिखियो, जेको हिंदू मज़हबी इंतिहा पसंदनि खे जवाबु हो, ऐं अॻिते हली जॾहिं विरहाङे वक़्तु सिंध जो इल्म ऐं अदब जो हिकिड़ो वॾो हिसो सिंध खां लॾे वियो, त उन ते डीपलाई कदम खयों। हुन जा किताब 6 किताब पंहिंजे हुन जी ज़िंदगीअ में हुकूमतुनि ज़ब्त कया
तव्हांखे हैरत लॻंदी त जापानी गुडी किताब लिखियल हो या गाज़ी अनवर पाशा ते किताब लिखियईं त या हसन बिन सबा ते किताब लिखियईं, उन्हनि ते पाबंदी पई, छाकाणि त उन्हनि जे पेश लफ़्ज़नि में हुन सिंध जी ॻाल्हि कई। जेकॾहिं गाज़ी अनवर पाशा खे हुन आज़ादीअ जो सुरमू करे पेश कयो त वक़्त जी हुकूमत ईअं महसूस कयो त डीपलाई साहब इन किताब जे ज़रिए सिंध जे आज़ादीअ जी ॻाल्हि थो करे, उन करे उन किताब ते पाबंदी विधी वई। तव्हां हुन जे कलम जी सघ एॾी हुई, किताब कंहिं ते बि लिखियल हुजे ऐं हुकूमत महसूस करे त हीउ सिंध जे माण्हुनि ॾांहुं, सिंध जे नौजवाननि ॾांहुं, सिंध जे जुवाननि ॾांहुं पैगाम आहे, उन करे इन ते पाबंदी विधी वञे। साईं जीएमसद जे ख़िलाफ़ पीर मोहम्मद इब्राहिम खलील सरहंदी साहब जन हिकिड़ो किताब सिंध सुहारीअ जे नाले सां लिखियो, जेतोणीकि उन में हुन लिखियो त मूं असांजे ॻोठ जी फलाणी माछियाणीअ खां जेके बि गारियूं सिखियूं उहे जीएमसद ते आज़मायूं ऐं मूंखे अफ़सोस आहे त हू वक़्त खां अॻे मरी वई, न त बाक़ी बि गारियूं सिखी मां जीएमसद ते आज़माया। उन जे जवाब में शेखुल मशाइख किताब लिखी 1975 में सरकार उन ते पाबंदी विधी। त मक़सदु इहो आहे त हू हर उन बुराई जे ख़िलाफ़ लिखंदो हो जेका हू सम्झंदो हो त असांजे समाज, असांजे क़ौम जे तरक़ीअ जे राह में रुकावट आहे। हुन खोड़ इदारा ऐं खोड़ रिसाला अख़बारूं उन्हनि जो बुनियादु विधो। हफ़्तेवार इबरत हुजे, माहवार इबरत हुजे या रोज़ाना इबरत जेका थी, उनजो बानी डीपलाई साहब आहे। काज़ी साहबनि इहा अख़बार डीपलाई साहब खां ख़रीद कई। इदारा इंसानियत, क़ुरान प्रेस, ही इदारा हुन जोड़िया। इदारा लतीफ़ी क़ाइमु कयईं, माहवार इंसान, हफ़्तेवार इंसान सिंधीअ में, माहवार उर्दूअ में। इदारे जो नालो ई इदारे इंसानियत ऐं उन पारां किताब कहिड़ा हुआ छपजनि, जीएम सैद जो पैगाम लतीफ़, कृष्ण चंद्र जे नाविल जो तर्जुमो, ॾखण मां सिज उभरे सिराज मेमण जो तर्जुमो, हारीअ जी सुजागी गफ़ूर अंसारीअ जो तर्जुमो कृष्ण चंद्र जो नाविल। उहे नाविल जेके सिंधी समाज में इनकलाब आणनि ऐं जंहिंजा किरदार माण्हुनि खे उत्साहिनि, उहे तर्जुम पाण सिसी नेज़े पान शायदि फ्यूदर दोस्तोफ़स्कीअ जो किताब हो, उहो तर्जुमो कयूं। मैक्सिम गोरकीअ जो नाविल मां वणियूं आहिनि, तर्जुमो कयूं। डीपलाई साहब कमाल जो माण्हू हो, हिकिड़े रेलवे स्टेशन खां ॿी रेलवे स्टेशन ते पहुचंदे किताब पढ़ी पूरो कंदो, हिकिड़ी रेलवे स्टेशन खां ॿी स्टेशन ताईं नाविल लिखी छॾींदो। ऐं हुनजो कमाल इहो, हिकिड़े दफ़े वज़ीर इतलात जे साम्हूं हीअं स्टेज ते पन्नू खणी मुतालबा पढ़े, जॾहिं हुनजे सेक्रेटरी मुतालबनि जी लिस्ट घुरी त अछो पन्नो हथ में ॾेई छॾी। सिंधी अदबी संगत जे कचहरीअ में कहाणी पढ़ंदो, पन्ना उथलाईंदो वेंदो, आख़िर जॾहिं घुरंदा पन्नू न हूंदो, ख़ाली पन्ना हूंदा हुआ। यानी हुनजो दिमाग़, यानी हुनजो मुनज़्ज़म दिमाग़ हो, सलीक़ेमंद दिमाग़ हो। हू जेॾीमहिल पढ़ंदो हो, फुल स्टॉप, कामा जेकॾहिं लिखण वारो लिखे त हुनमें फ़र्क़ु न पवंदो हो। ऐं ज़बानी त इहा कुवत, इहा कलम जी सघ हिन माण्हूअ में हुई। हिन इहा ॻाल्हि खोटे कढी त असां डीपलाई मेमणनि जो बुनियादु कहिड़ो आहे, खोटे कढी त वीधो नाले हिकिड़ो वाणियो हो, जंहिंमां उहो मुस्लमान थियो। उन ते उन ज़माने में को गीत, उन ते जॾहिं चेड़ूं थियूं, हुन गीत लिखियो, उहो गीत पंहिंजे किताब में ॾेई छॾी। हुन लिखियो त इहा इंतिहा पसंदी पैदा थींदी, हिनखे रोकियो ऐं उनखे सिर्फ़ु लतीफ़ जो पैगाम, सचल जो पैगाम, सूफ़िन जो पैगाम रोके सघे थो। ऐं हुन इदारे लतीफ़ी क़ाइमु कयो, शाह जो रिसालो छपाई ऐं उहो पॉकेट साइज़ में छपाई, हर को खीसे में विझो, खणो ते पढ़े, वॾी साइज़ में बि छपाई। क़ुरान पाक जो तर्जुमो कयईं ऐं मुख़्तलिफ़ क़ुरान जा तर्जुमा आॾो रखी ऐं हिकिड़ो बहितरीन तर्जुमो पेश कयईं, जेको अॼु बि पढ़िजे थो त माण्हूअ खे क़ुरान पाक जी सही तालीम जी ख़बर पए थी। त डीपलाई साहब हिकिड़ो मुसल्ले हो, हुन हर मौज़ूअ ते लिखियो, हुन नाविल लिखिया, हुन ड्रामा लिखिया, हुन अफ़साना लिखिया, हुन सीरत ते लिखियो किताब,
हुन माण्हुनि जी सवानत ते किताब लिखिया, मज़ाया शाइरी लिखी, हुनजे इंसान रिसाले में ॿारनि जे लाइ जेके लतीफ़ा लिखियल आहिनि उहे गॾु कजनि त आउं सम्झां हिकिड़ो मुकमिल किताब थी सघे थो। हुन जिन शख़्सियतुनि ते नंबर कढिया उहे मिलाए गॾु कजनि, उहो हिकिड़ो जुदा किताब थी सघे। हुन जा एडिटोरियल गॾु कजनि ऐं वक़्त जे वॾनि वज़ीर ख़ारजा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॻाल्हि न वणी उन जे ख़िलाफ़ बि लिखिबो, सिंधी ज़बान जे ख़िलाफ़ कदम खॼियो। सिंधी यूनिवर्सिटीअ जो सभ खां पहिरीं ॻाल्हि करण वारो डीपलाई हो, बीमार हो, पुटनि खां घुरंदो, चवंदो त इहो उधारो आहे, तव्हांखे अदा कबो। हू सेल्फ मेड माण्हू हो, हू पंहिंजो पाण ठहियो ऐं हुन ॿियनि खे ठाहियो। मोहम्मद उस्मान ॾीपलाईअ ते ॻाल्हाइणु मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ु आहे ऐं असांजे कम्यूनिटीअ में तोणी पूरी सिंध में हुनजो वॾो नालो आहे। थर जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में हिकु एॾो जीनियस ॿार जो जनमु थियो 1908 में, जंहिं सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में पंहिंजो नालो पैदा कयो। मोहम्मद उस्मान ॾीपलाईअ थर जे रेगिस्तान मां सफ़र करे सिंध ॾांहुं आयो ऐं हुन पहिरीं हिते बारानी इलाइक़नि में थोरो ज़मींदारी वटि कमु कयो, पर पोइ हुनजो लाड़ो उते किताब पढ़ंदे पढ़ंदे अधु ॿॾे थी वियो ऐं हुन लिखणु शुरू कयो, पढ़णु शुरू कयो ऐं आख़िरी वक़्त में खां घणो वक़्तु अॻु में हुन हैदराबाद में पंहिंजी प्रेस खोली दारुल इस्लामिया जे नाले सां, इस्लामिया प्रेस हुई, जंहिंखे पोइ इबरत प्रेस जो नालो ॾिनो वियो ऐं हुन में क़ुर पाक जी छपाई, ॿिया मज़हबी किताब, बेइंतिहा घणो लिखंदड़ ऐं बेइंतिहा घणो पढ़ंदड़, जंहिंखे बसियार खोर अदीब जो ख़िताबु मिलियो। ॾीपलाई साहिबु कम अज़ कम 150 खां मथे किताब लिखिया, जंहिंमें 100 खनि नावल हुआ ऐं हुन जो अदब हिकिड़ो मक़सदी अदब हो ऐं हुन जेकी ॾियणु चाहियो पंहिंजे क़ौम खे, हुनजे हर लिखणीअ जो पहलू क़ौम जे भलाईअ लाइ हो। सिंधी क़ौम जे लाइ हुन चङाई सोची, शुरूअ में पार्टीशन खां अॻु में बि जॾहिं ॾीपलाई साहिबु लिखण जी शुरूआति कई तॾहिं पाकिस्तान खे बरे सग़ीर में जुदा कराइण जी तहरीक में सम्झो त संदसि तहरीरनि जो वॾो हिसो हो। ॾीपलाई साहिबु इस्लामी नावल बेहिसाब लिखिया ऐं उन ज़माने में असां वटि घणा लिखंदड़ हिंदू अदीब हुआ जिन पंहिंजे मज़हबी तौर ते जेके नावल लिखिया उन्हनि जे जवाब में हुन नूर तौहीद, फ़तह ईरान, पंहिंजो हसन अब्दाली जे बारे में मुख़्तलिफ़ क़िस्म जे मौज़ूअनि ते सुठा बहितरीनु किताब लिखिया जेके काफ़ी मशहूरु थिया ऐं उन्हनि सां हिकिड़ो तहलको मची वियो। संदसि किताब संगदिल शहज़ादी पहिरियों नावल हो ऐं केतिरनि किताबनि ते पोइ बंदिशूं पयूं ऐं जापानी गुडी मशहूरु नावल हो ऐं अमर तर्जुमो हो मैक्सिम गोर्कीअ जे नावल जो, जेको बि बेहिसाब मक़बूल थियो। ऐं ॾीपलाई साहिब जो ओरिजिनल नावल सांगड़, जॾहिं साईंअ खे हिते जेल में विधो वियो 40 ॾींहं जेल में रहण में, इहो जुमिलो चयाऊं त 40 ॾींहं जेल जा मूं सी क्लास में सजाया कया। सी क्लास जे क़ैद में सांगड़ नावल लिखी ॾीपलाई साहिबु वॾो कमाल कयो जो अॼु ताईं सांगड़ जी सिंधी नावल नवेसीअ में हिकिड़ी वॾी अहमियत आहे। हुर तहरीक जे बारे में इहो नावल आहे ऐं हुरनि सां गॾु के हुर उन वक़्त में क़ैद में हुआ जिन्हनि खां हुनखे सॼा वाक़ियात पैदा मिलिया ऐं उहो उनखे तारीख़ी शक्ल पंहिंजे ज़हन सां ॾिनो। तारीख़ी किताब लिखणु ऐं दास्तान गोई ॾीपलाई साहिब जे जो वॾो मलको हो उनखे दास्तान गोईअ ते। सांगड़ नावल असां वटि CSS जी कोर्स में आहे, मास्टर्स में कोर्स में आहे, नसाब में मुक़ररु आहे यूनिवर्सिटीज़ में ऐं उन्हनि जो लिखियलु अदब अॼु बि पढ़ियो वञे थो शौक़ सां। कुझु किताब जेके न छपियल हुआ से संदन फर्ज़न मोहम्मद अली ॾीपलाई साहिब वरी उहे छपराया ऐं जेके पुराणा छापा हुआ उन्हनि खे बि छपरायो वियो। अॼुकल्ह मौजूदा वक़्तु संदन काफ़ी किताब मौजूदु आहिनि ऐं जॾहिं उनखे पढ़ी माण्हू फ़ाइदो वठी रहिया आहिनि। उनमें घणो अंगु नावलनि जो आहे, पर इस्लाम सां तमामु वॾी शुरू दौर में दिलचस्पी हुई जेका आख़िर ताईं बि रही। संदन पहिरियों किताब क़ुरानी दुआऊं हो। क़ुरानी दुआऊं हुन एॾियूं बहितरीनु लिखियूं जो उन ज़माने में जॾहिं असां वटि हिंदू अदीब हुआ ऐं सिंधी लिखंदड़ तमामु थोरा हुआ, पर जेके मौजूदु हुआ कंहिंजो उन ॾे ध्यानु न वियो त हिन क़िस्म जो हिकिड़ो किताबु असांजी वॾी ज़रूरत आहे जंहिंमें क़ुर शरीफ़ जूं मशहूरु जेके दुआऊं आहिनि अलाह साईं खां घुरियल नबियनि जूं रसूलनि जूं उहे माननि सां किताब जो नालो ई क़ुरानी दुआऊं रखियो हुयो। तंहिंखां पोइ तर्जुमो क़ुर शरीफ़ जो कयाऊं जेको तर्जुमो अॼु ताईं मौजूदु आहे, बहितरीनु तर्जुमो आहे। ॿिया बि मज़हबी किताब मौलाना मदूदीअ जा तर्जुमो कयूं
ऐं जॾहिं सिंध में पाकिस्तान में थियण खां पोइ सिंध में 1 यूनिट जे काज़ ते बेहिसाब लिखियाऊं। त दुनिया जूं सभु अज़ीम हस्तियूं पंहिंजो वारो वॼाए हीअ दुनिया छॾे वियूं, पर पंहिंजे क़ौम खे अज़मत बख़्शे वियूं, पंहिंजे क़ौम खे सरमायो ॾेई वियूं इल्म अदब जो ऐं पंहिंजे ज़ाती मिसाल जो, जंहिं ते अमल करण सां उहे क़ौमूं अॻिते वधंदियूं रहियूं। अहिड़ी शख़्सियत हुई असांजो साईं मोहम्मद उस्मान ॾीपलाई मरहूम। मां इहा अॻु में बि ॻाल्हि कई आहे त मुंहिंजे पंहिंजे अदबी सफ़र जी शुरूआति साईं मोहम्मद उस्मान ॾीपलाई मरहूम जे किताबनि ख़ासि करे नावलनि जे पढ़ण सां थी। ऐं मूं जहिड़ा हज़ारे बलक आउं चवंदुसि त उन्हनि खां वधीक नौजवान या नंढी वहीअ वारा उहे किताब पढ़ी ऐं अॻिते वधिया इल्म ऐं अदब जे राह में। हिकिड़ा चवनि था त हू हिकिड़ो मज़हबी माण्हू हो, छो त क़ुर शरीफ़ जो तर्जुमो लिखे, नूर तौहीद लिखे, ऐं उहो वॾो हिकिड़ो मज़हबी क़िस्म जो माण्हू हो। एतिरो चवंदो सभु मञीदा त मुस्लमान हो, पको मुस्लमान हो, पर मुल्लो न हो, वजह मुल्लो कोन हो, बहस भाषा कोन कंदो हो मज़हब जे बारे में। ॿियो मकतब फ़िक्र आहे जेको चवे थो त हू हिकिड़ो वॾो इनक़िलाबी सोशलिस्ट अॻुवान हो सिंध जो, जंहिं बेदारी पैदा कई, जंहिं ज़ंजीरूं टोड़ियूं अंधे एतक़ाद जूं, जंहिंमें सिंध जा सभई माण्हू वकोड़ियल हुआ। ऐं उन दौर में जॾहिं ईअं करणु हिकिड़ी वॾी ख़तरनाक ॻाल्हि हुई ऐं उहा साबित बि थी कई दफ़ा उनखे जेल जी सख़्ती सहणी पई, पर हू बेबाक सिपाही हो इल्म जो ऐं पंहिंजे क़ौम जो हिकिड़ो बहादुर सरवार हो। नौजवाननि जे रहनुमाईअ लाइ असांजे साईं मरहूम जे तहरीरुनि में किताबनि में काफ़ी मवाद आहे। उन जा किताब हुन जूं तहरीरूं बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे आम करण जी ज़रूरत आहे। मां सम्झां थो त सकाफ़त खाते जे तमामु लाइब्रेरियुनि में इहे किताब पहुतल आहिनि। ॿियो मिसाल साईं जो हो त उहो सस्ता किताब छपाईंदो हो, थोरी क़ीमत में किताब मिली वेंदो हो असां पंहिंजे शागिर्दनि खे बि। हींअर बि उन दौर जी उन ॻाल्हि जी रवश जी ज़रूरत आहे, उन मिसाल जी पैरवी कजे ऐं शागिर्दनि जे लाइ सस्ता किताब मुहैया कजनि। उन में साईं जा किताब बि हुजनि ऐं ॿिया बि अहिड़ा जेके आदर्शी इंसान लेखक थी गुज़रिया आहिनि असांजे क़ौम में, उन्हनि जे लिखतुनि खे बि अहिड़ी तरह सां नौजवान नस्ल ताईं पहुचायो वञे। ऐं ॿी ॻाल्हि त नौजवान नस्ल में बि जेका रोशन दिमाग़ी आज़ादु ख़्याली आई आहे, उन खे बि साईं जे किताबनि ऐं तहरीरुनि ऐं मिशन खे अॻिते वधाइण लाइ कमु आणे सघिजे थो ऐं उन मुंहिंजा लाभ हासिलु थींदो। महिरबानी। ॾीपलाई साहब ॿियनि अदीबनि वांगुरु ॿियनि शाइरनि वांगुरु जेके सिंध जा घण घुरा हुआ, उन्हनि इन 1 यूनिट जे कार्य तोक जे ख़िलाफ़ु जेका जिदोजहद कई, त ॾीपलाई साहब बि पोइ पंहिंजी तहरीरुनि में, पंहिंजी तक़रीरुनि में, पंहिंजे गुफ़्तगूअ जे ज़रिए उन्हनि सभिनी शयुनि जी जेका आहे सा मुखालफ़त करणु शुरू करे ॾिनी। ऐं हुन 1953 में हिकिड़ी जेका इबरत जे नाले सां अख़बार जेका आहे कढी हुई। हाणे उहा अख़बार जेका आहे उहा अख़बार ज़ाहिर आहे त उहा अख़बार उन क़िस्म जूं ॻाल्हियूं लिखण खां क़ासिर हुई जेके उन ज़माने जी रियासत चाहियूं हूंदे, जेके उन ज़माने जे हुक्मराननि चाहियूं हूंदे, जेके उन ज़माने जा जेके अशराफ़िया हुआ या उन ज़माने जा जेके उन वक़्त जा आका हुआ, उन्हनि जेके शयूं चाहियूं बि उहे उन अख़बार में उन छापण खां इनकार करे छॾियो। ऐं नतीजतन पोइ उन अख़बार खे मुख़्तलिफ़ जेके तकलीफ़ुनि खां गुज़रणो पियो, उन अख़बार खे मुख़्तलिफ़ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो ऐं आहिस्ता आहिस्ता उन अख़बार खे आख़िर में उनखे खपाइणो पइजी वियो हलियो। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जॾहिं तव्हां रियासत जा गेजू नथा थियो, जॾहिं तव्हां रियासत जे आकान जी जेका ॾिनल हिकिड़ी गाइडलाइन आहे या हिकिड़ी उन्हनि जी जेका डिक्टेशन आहे, उन ते जेकॾहिं तव्हां हलो था त पोइ तव्हांखे ज़ाहिर आहे त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। हाणे उन ज़माने में ॾीपलाई साहब जेको आहे सो सांगड़ जहिड़ो नाविल जेको आहे सो तहरीर कयो। उन ज़माने में ॾीपलाई साहब जेके आहिनि ॿिया कुझु किताब जेके आहिनि उन्हनि उहे तहरीर कया।
त उन ते रियासत जेका आहे उन्हनि किताबनि ते जेका आहे पाबंदी लॻाए छॾी, उन किताबनि ते जेका आहे बंदिश लॻाए छॾी। त इहे किताब जेके आहिनि उन्हनि खे ईअं महसूसु थियो थिए त हिकिड़ो उहो मज़हबी माण्हू, उहो हिकिड़ो माण्हू जंहिंजो पूरो ख़मीर ऐं जंहिंजी पंहिंजी पूरी जुड़ावत जेका आहे उहा मज़हब जे ई सम्झो त तानी पेटे जे अंदरि हुई, उन जूं तहरीरूं जेके हुन सिंधी में लिखियूं हुयूं, जंहिंमें हुन सिर्फ़ु हक़ीक़तूं लिखियूं हुयूं, मुख़्तलिफ़ किरदारनि खे हुन अॻियां आंदो हो, उन्हनि तहरीरुनि खे बि हिन रियासत खे हज़म करणु जेको आहे इंतिहाई मुश्किल थी वियो ऐं पोइ ज़ाहिर आहे त हुनजा उहे जेके बि किताब हुआ, उहे किताब जेके आहिनि ममनू थी विया हलिया, त इन्हनि खे छापण जी जेका आहे इजाज़त कान्हे का। ऐं गॾोगॾु हुनखे आज़ादाना तौर ते इन क़िस्म जूं जेके तहरीरूं लिखणु या इन क़िस्म जूं जेके इन क़िस्म जी जेका शइ हुई उहा अवामुनास ताईं पहुचाइण जे लाइ जेका आहे पाबंदीअ खे सहणो पियो ऐं पाबंदीअ खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। हाणे उन ज़माने में जीअं मूं चयो त इबरत अख़बार हुई, इबरत अख़बार सां गॾोगॾु पोइ हफ़्तेवार जेका आहे असां हुन इंसानियत जेका आहे अख़बार बि शुरू कई। उन सां गॾोगॾु हुन ॾुकार जे नाले सां जेको आहे नाटक बि लिखियो ऐं उहो हाला में जेको आहे उहो नाटक जेको आहे पेश बि कयो वियो। उन खां पोइ हुन मिक्सम गोरकी जो किताबु जेको अमड़ हो उहो बि तर्जुमो करे जेको आहे सो आहे। उन सां गॾोगॾु अनवर पाशा जो जेको आहे किताबु या 1957 वारी जेका आज़ादी जी जंग हुई उन ते हुन जेको आहे नाविल लिखियो। उन सां गॾोगॾु हुन जीअं मूं पहिरियों ई चयो पिए त हुनजो जेको सांगड़ नाविल हो उहो बि तमामु घणो मशहूरु थियो, उहो बि हुन जेको आहे लिखियो हो। ऐं गॾोगॾु हुन सिसी नेज़े पान जेको आहे नाविल बि लिखियो। हाणे ईअं हुन मुख़्तलिफ़ जेके उन ज़माने में नाविल लिखिया या हुन मुख़्तलिफ़ उन ज़माने में जेके किताब लिखिया त पोइ उहे सभई वरी पाबंदीअ जे वर्जे कंहिं चढ़ी विया हलिया। छो जो हुननि इहो महसूसु कयो पिए त हिन नाविल जी सूरत में हुन जे जेके शयूं तहरीर कयूं आहिनि इहे रियासत खे जेके आहिनि हज़म करण जेके आहिनि थोरियूं ॾुखियूं पिए लॻियूं। पोइ जेसीं ताईं वञूं न टुटो ऐं जेसीं ताईं इन क़िस्म जूं हालतूं रहियूं त डीपलाई साहिबु जेको आहे उहो ज़ाहिर आहे रियासत जो जेको आहे उहो मंज़ूर नज़र न रहियो। न ई हुनखे के इश्तिहार ते मिलिया, न ई हुनखे अख़बार खे हलाइण जे लाइ का ओतिरी जेका आहे आज़ादी या ओतिरो जेको आहे सो को माहौल मुयसरु पे नज़र आयो जो हू इन्हनि सभिनि शयुनि खे जेको आहे बहितर तरीक़े सां करे सघे। हा, हाणे जॾहिं हाणोका हालात जेके थिया आहिनि त उन ज़माने में बि जेके हुन जा किताब जेके छपिया आहिनि त उहे किताब ॿीहर जॾहिं हींअर रीप्रिंट थी मार्केट में आया आहिनि त उन्हनि ते बि हिकिड़ी सेंसर जी जेका आहे कैंची लॻल आहे ऐं हुन जूं उहे जेके तहरीरूं हुयूं उहे असली जेके हुननि तहरीरुनि जो जेको रूप हो उहो पेश कोन कयो वियो आहे।
ऐं संदन कंपनी जेका हुई दोस्ती उथियण वेहण शेख अयाज़ मोहम्मद इब्राहिम जोयो नजम अब्बासी खां घणो मुतासिर हुओ ऐं अमर जलील ऐं केतिरनि खे ख़त पट लिखियाऊं डॉक्टर नबी बख्श ऐं एॾनि वॾनि वॾनि माण्हुनि सां संदन उथण वो वेहण वो सिंधी अदबी बोर्ड जा ग़ुलाम रब्बानी आगरो ॿिया थिया सभु जेके बि हुआ
संदन उथण वेहण वॾियुनि शख़्सियतनि सां हुओ, जंहिंजे करे ऐं जेल में फैज़ अहमद फैज़ ऐं ॿियनि उर्दू अदीब हुआ उन दौर में के सिंधी हुआ, त उन्हनि मां हिननि ॾाढो पिरायो। त तरक़ी पसंदि अदब जो असां उनखे चई सघूं था त तरक़ी पसंदि अदब में डीपलाई साहिब जो वॾो हिसो हुओ। ऐं हुन जेको बि अदब लिखियो तंहिंमें अवाम खे सुजाॻी ॾिनी पंहिंजे पीरी मुर्शिदीअ जे ख़िलाफ़ु। संदन केतिरा ई नंढा नंढा किताबचा, मुर्शिद जूं टंगूं, मुर्शिद जी ॾाढ़ी, मुर्शिद जी जेका आहे सा कांच, मुख़्तलिफ़ क़िस्म जा एतिरा जंहिंमें सिर्फ़ु सिंधियुनि खे सुजाॻ कयो वियो त तव्हां जाहिलीअ मां निकिरो ऐं तव्हां अदब पढ़ो, इल्मु हासिलु करियो। ख़ुदि पाण डीपलाई साहिबु इल्मु हासिलु करण जी एॾी जुस्तजू हुई, हिंदी, अरबी, फारसी, गुजराती सभु ॿोलियूं खे ईंदियूं हुयूं, पर उबूर जेको वञ सो सिंधीअ में, अरबीअ में, फारसीअ में ऐं पंहिंजो उर्दू ॿोलीअ में वञ। संदन लिखियल मज़मून 500 खनि मज़मून आहिनि, जंहिंमें काफ़ी अरबीअ जा, फारसीअ जा मक़ौला, शेर ऐं उर्दूअ जा शेर मिलनि था। 60 सालनि जी उमिरि में मैट्रिक कयाई, 76 साल कुल हयाती हुई। 81 में फेबरवरी में वफ़ात थियनि ऐं आख़िरी वक़्त में खेनि जेको आहे थोरो फालिज जो असर बि हुओ जिस्म ते। ऐं प्रेस जेका हलायनि, जेका अख़बार जेका इबरत ॾिननि खां काज़ी बिरादरनि खे पोइ ॾिननि, जेका अञा ताईं कढंदा पिया अचनि, उन्हनि जो बानी वो डीपलाई साहिबु इबरत अख़बार जो। ऐं इबरत जेका हुई सा डीपले में त पहुची वेंदी हुई, पर पूरी सिंध में। ऐं डीपलाई सभु पंहिंजे कम्यूनिटीअ में डीपलाई साहिब खे ॾाढो इज़त सां ॾिसनि था। असांजी कॉलोनी में जेको पार्क आहे उनजो नालो बि संदन नाले ते आहे, मोहम्मद उस्मान डीपलाई लॉन। ऐं सिंध इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी वटि रोड हिकिड़ो आहे, उनजो नालो बि संदन नाले सां मनसूब कयो वियो आहे। कासिमाबाद में चौक आहे जेको उन ते डीपलाई कॉर्नर जेको आहे उनजो नालो मुक़ररु कयो वियो आहे। मतिलबु त डीपलाई साहिब जो नालो ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदो। हुन पंहिंजी क़ौम खे ज़िंदा रखण जी कोशिशि कई ऐं पंहिंजे क़ौम जे भले लाइ चाहियो। 2 माण्हू उन वक़्त में जिन वन यूनिट जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, उन में शेख अयाज़ ऐं डीपलाई साहिब जो नालो असीं वॾे फ़ख्र सां वठी सघूं था। डीपलाई साहिब जा जेके मज़मून हुआ ऐं अख़बार खे बाक़ाइदगीअ सां हलाइणु, रिसाले इंसान खे कढणु, इंसान रिसालो केतिरा ई पर्चा उन जा निकिता, जंहिंमें पोइ उन्हनि माना का परवाह कोन कई हुकूमत जे ख़िलाफ़ु ऐं वन यूनिट जे ख़िलाफ़ु, जंहिंमें यकीन हो त जेल बि वञणु थींदो ऐं पंहिंजा डिक्लेरेशन कैंसिल थींदा ऐं अख़बारूं बंदि थी वेंदियूं ऐं माना सॼो रोज़गार बि हो सो ख़तमु थी वेंदो। त बेडपाईअ सां एॾो मक़सदी अदब ॾिननि, एॾो माना माण्हू इंतज़ारु कंदा हुआ त हाणे डीपलाई साहिब जो कहिड़ो नावल ईंदड़। डीपलाई साहिब जी ज़िंदगी हाणे हींअर असां वटि 2013 में असां इहो सोचियूं था त असांखे शायदि पंहिंजे समाजी जोड़ जक खां मुख़्तलिफ़ महसूसु थिए थी, लॻे थी। यानी असां वटि जेके समाजी मापा आहिनि उन्हनि मापनि मंझां साईं वटि कोई बि कोन हो। दौलत कान हुई, कंहिं वॾी सियासी जमायत जो या कंहिं इनकलाबी जमायत जो सरबराह साईं कोन हो। साईं खे रहण जे लाइ को वॾो महल, को डिफेंस जो बंगलो कोन हो। साईं सरकारी उहिदे ते कोन हो ऐं साईं खे जेका आहे कॉस्मेटिक इल्म जी हिकिड़ी शकिल थिए थी, डिग्री PhD वग़ैरह या छा, उहा बि कान हुई। त उनजे बावजूदि हू वॾो माण्हू थी रहियो, हिकिड़ो टावरिंग पर्सनैलिटी जेको न रुॻो अॼु पर अॼु खां केतिरियूं सदियूं पोइ ताईं बि जेसिताईं सिंधी अदब जो, सिंधी सोच जो, सिंधी ॿोलीअ जो ज़िक्र अस्कार रहंदो, डीपलाई साहिब जो नालो ज़िंदा रहंदो। केॾा केॾा असां वटि वॾा सारा अमीर फ़क़ीर, अमीर वज़ीर, बादशाह, सनअतकार, दौलतमंद, लखापति, करोड़पति, अरबपति, खरबपति थी गुज़रिया, मगर एतिरी मोहबत ऐं एतिरी सुञाणप कंहिंखे नसीब कान थी जेतिरी डीपलाई साहिब खे नसीब थी। हाणे उनजो इहो आहे त माण्हू जे वॾे थियण लाइ या वॾ माण्हू पाई जे लाइ जेके मापा घुरिजनि था, उन ते उहो नुक़्तो इहो सोचण जे लाइक़ु आहे। माना डीपलाई साहिब खे या कंहिं बि इंसान खे वॾे माण्हू हुअण लाइ जेतिरियूं बेसाखियूं आहिनि, जेतिरियूं बि असां जेतिरे टेकूं आहिनि, प्रॉप्स आहिनि, उन्हनि मां कंहिं माण्हू जी ज़रूरत न आहे। जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहो दिली जज़्बो आहे। जेका ॻाल्हि हली कमिटमेंट या दिली जज़्बो जेको आहे उहो इंसान खे वॾो इंसान बनाए थो
ऐं उनखे मुमताज़ हैसियत ॾिए थो, उनखे न रुॻो पंहिंजे ख़ानदान में पर पंहिंजे आसपास में, पंहिंजे मुल्क में, पंहिंजे क़ौम में, बल्कि आउं चवंदो आहियां त उहे माण्हू जेके लिखनि था उहे इंसान ज़ात जो हिकिड़ो वॾो सरमायो आहे। उहे समूरा इंसान जिन सिंधी ॿोलीअ में कलम खयो, सिंधी ॿोली में लिखियो, सिंधी ॿोली में नसर लिखियो, सिंधी ॿोली में शाइरी लिखी ऐं उन जी खे पखेड़ियो, उन जी तशहीर कई, उहे माण्हू वॾा माण्हू आहिनि। उन्हनि माण्हुनि जो असां ते वॾो अहसान आहे। वक़्ती तौर ते ईअं थिए थो त असांखे पंहिंजूं ज़ाती पसंदि नापसंदि थियनि थियूं, पर हर उहो इंसान जंहिं सिंधी ॿोली में कलम खयो आहे ऐं उहो लिखियो आहे उहो वॾो माण्हू आहे। ऐं उन दर्जे ते ऐं रुतबे ते, पंहिंजे लाज़वाल रुतबे ते पहुचण जे लाइ इंसान जे अंदर जी सचाई, अंदर जी जाखोड़, अंदर जी खोजना, इहा ई सभ खां वॾे में वॾी मिल्कियत आहे। जेको हाणे इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके के दुनियावी तौर ते ख़रीद नथियूं करे सघजनि, पर इहे कुदरती तौर ते अचनि थियूं। त डीपलाई साहिबु असांजो कुदरती तौर ते नवाज़ियल हो, उनखे कुदरती तौर ते जेके बि ॾात मिली हुई पंहिंजे रब जे तरफ़ां, उन जो हुन भरपूर इस्तेमालु कयो, भरपूर इज़हार कयो। ऐं उन मंझि इहो असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं, हिकिड़ो नंढिड़ो 14 सिटुनि जो नज़्म आहे जॉन मिल्टन जो, सोनेट ऑन हिज ब्लाइंडनेस। हाणे उन में उहो वीचारो इहो थो चवे त मूंखे ॾाढी ॻणती आहे त मूं में जेका लिखण जी सघ आहे, जेका कुवत आहे, जेका ॾात मुंहिंजे अंदर में पई आहे, हाणे आउं अंधो थी वियो आहियां ऐं मां ॾाढो बेक़रार आहियां त उन खे आउं इस्तेमालु नथो करे सघां। टू सर्व देयर विथ माई मेकर, आउं पंहिंजे ख़ालिक जी उहा ख़िदमत नथो करे सघां, छो त मूंखे हिकिड़ी ॾात मिली आहे ऐं जंहिंजो आउं इस्तेमालु भरपूर नथो करे सघां, इन करे जो मुंहिंजूं अखियूं कोन्हनि के। ऐं उनखां पोइ हुन शाहकार नज़्म लिखियो पैराडाइज़ लॉस्ट। तमामु वॾा वॾा हुन शाहकार सॼी दुनिया लाइ पैदा कया जॾहिं हू वीचारो अंधो थी चुको हो। त माना त हुन इहो ॾिठो त इहो जेको अंदर में शइ आहे उनजो इज़हार कजे कंहिं न कंहिं नमूने में। साईं जेम्स चवंदो हो त सिंध जे माण्हुनि खे सॼी दुनिया जो आलमी अमन जो पैगंबर थियणो आहे, त हुन कंहिं चयो त सबक़ पढ़ फिर सदाकत का, शुजाअत का, अदालत का, लिया जाएगा तुझसे काम, दुनिया की इमामत का। त असां पंहिंजे जवाननि खे दुनिया जी इमामत जे लाइ जेकॾहिं तयारु करियूं त इहो वॾो कारनामो थींदो। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे बयानु करण जो जेको पंहिंजो मक़सदु आहे उहो इहो आहे त डीपलाई साहिब जे अंदाज़ में धरतीअ जे दर्दनि जी उपटार कई, डीपलाई साहिब जे अंदाज़ में पंहिंजे मारूअड़नि जी ॻाल्हि कई आहे। डीपलाई साहिब जेको उन ज़माने जे हालतुनि खे पोर्ट्रे कयो पंहिंजनि किताबनि में, पंहिंजे तहरीरुनि में, ॾिसजे त हिन वक़्तु बि लॻभॻि जेका सूरत हाल आहे उहा साॻी आहे। बेशक हींअर 18 अमेंडमेंट थी आहे, बेशक हिन वक़्तु जेको आहे सो जमहूरियत जेका आहे रवां दवां आहे, पर असीं जेकॾहिं ॾिसूं त सूबनि सां ऐं पोइ हिन मुल्क में रहंदड़ जेके मुख़्तलिफ़ जेके क़ौमूं आहिनि उन्हनि सां जेको रियासत जो रवैयो आहे उहो को अहिड़ो को घणो बहितरु कोन्हे को। उनजे करे अॼु बि डीपलाई साहिब खे असां इन करे बि यादि कयूं पिया ऐं डीपलाई साहिब जे तहरीरुनि खे अॼु बि असीं रोशन मिसाल सम्झी करे, उन्हनि खे पंहिंजो मार्ग सम्झी करे, उन्हनि खे गाइडलाइन सम्झी करे असांजा नौजवान जेकॾहिं पढ़नि ऐं असांजा नौजवान जेकॾहिं उन्हनि खे उनजे किरदारनि खे इहो महसूसु कनि त उहे किरदार अॼु बि असांखे चुरंदे फुरंदे हिन धरती ते नज़र ईंदा। जेके सांगड़ जा किरदार हुआ, जेके सिसीने जे पांध में जेके जे किरदार हुआ, जेकी ॾुकार जी सूरत हाल ते हुनजो हुन ज़माने में नाटक हो, त थर में अॼु बि उहे साॻियूं ॾुकार वारियूं सूरत हाल आहे। थर में अॼु बि उन क़िस्म जी जेका सिचुएशन आहे ऐं उन नाटक में बि उनजे अंदाज़ में ॾेखारियो त कीअं कणिक जेका आहे असां उन्हनि खे ॾियण जे लाइ कहिड़े कहिड़े क़िस्म जूं जेके हरकतूं पियूं कनि। अॼु बि ॾिसो त असांजी रियासत जेका आहे अफ़गानिस्तान में त कणिक मोकिले उतां जे माण्हुनि जी सहायता करण लाइ तयारु आहे। जेके असां ते केॾीमहिल सुसाइड बम अटैकरनि जे ज़रिए अची हमला था कनि उन्हनि खे त असीं उहा कणिक ॾियण लाइ तयारु आहियूं, पर थर जावा जेके असांजे हिन धरती जा रहाकू आहिनि उन्हनि खे हिन क़िस्म जी असीं ॾुकार जी सूरत हाल में माली इमदाद करण जे लाइ या हिन क़िस्म जी इमदाद करण जे लाइ रियासत वटि एतिरी का घणी जेका प्रियोरिटी में उहे न आहिनि, उन्हनि जी एजेंडा ते न आहिनि। त ईअं ॾिसजे थो त डीपलाई साहिब जूं जेके बि तहरीरूं आहिनि, डीपलाई साहिब जा जेके बि किताब आहिनि, डीपलाई साहिब जूं जेके बि कावशूं कोशिशूं हुयूं ऐं उहे जेके दर्द आहिनि उहे घटिया कोन्हनि के। अॼु बि असीं पंहिंजी जॻह ते जमहूरी हिकिड़े सिरिश्ते खे सम्झूं पिया त असां वटि जमहूरी सिरिश्तो हले पियो, पर हालतूं जेके आहिनि लॻभॻि उहे साॻियूं आहिनि जेके
उन 56 जे ज़माने में 53 जे ज़माने में या 47 खां पोइ जेके आहिनि असांखे भोगणियूं पियूं। विच में हिकिड़ो असीं नंढिड़ो पीरियड चऊं त हिकिड़ी ट्रू स्पिरिट में जेका जमहूरियत आई ऐं उन जमहूरियत जो जेको अॻुवाणो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुनखे बि ज़ाहिर आहे फाई ॾिनी वई। पोइ उन खां पोइ वरी हिकिड़ी लंबी डिघी जेका तारीख़ आहे जेका आहे जंहिंमें MRD जे तहरीकुनि वजूद वरितो या जनम वरितो। सिंध जे हज़ारनि माण्हुनि खे जेके आहिनि कोड़ा लॻा, जेल यात्राऊं जेके आहिनि करारायूं वयूं। वरी उन खां पोइ हिकिड़ो हल्को ख़ुशगवार हवा जो झोंको मुहतरमा जे सूरत में आयो कुझु ॾींहंनि जे लाइ, ऐं वरी हिकिड़ी लंबी जेका आहे वरी असां डिक्टेटरशिप जी तारीख़ खे जेको आहे साम्हूं थींदे ॾिठो। त इहे तहरीरूं जेके बि आहिनि उहे ज़िंदा आहिनि, अलाइव आहिनि ऐं असांजे नौजवाननि खे पढ़णु घुरिजनि ऐं गॾोगॾु असांखे ख़ुदि खे घुरिजे त असीं मुख़्तलिफ़ असीं दोस्तनि खे हिन जी तरग़ीब ॾियूं ऐं असांजे इदारनि खे बि घुरिजे त हिननि तहरीरुनि खे असीं आसान ऐं क़ीमतुनि ते जेको आहे छपराराए ऐं उन्हनि खे आवाम ताईं पहुचाइण जो जेको आहे बंदोबस्तु कयूं। छो जो डीपलाई जूं तहरीरूं, डीपलाईअ जा जेके जी कोशिशि आहे, कावश आहे, उहो हिकिड़ो अलाइव डॉक्यूमेंट आहे ऐं ज़ाहिर आहे त पंहिंजनि मशाहिर, पंहिंजनि अदीबनि, पंहिंजनि शाइरनि, पंहिंजनि फ़नकारनि खे इहो ई ट्रिब्यूट असीं पेश करे सघूं था त हुननि जे वए खां पोइ बि हुननि खे यादि करियूं ऐं हुननि जेकी संदन महिनत कई आहे, जेका हुननि खे तख़लीक़ अता थी, जेका हुननि वटि ॾात जी देवी महिरबानी थी आई हुई, उन्हनि जी बदौलत उन्हनि जेके शयूं तहरीर कयूं उन्हनि खे आम माण्हुनि ताईं जेको आहे पहुचायूं। ऐं आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त मोहम्मद उस्मान डीपलाई, सिराज, शाह इनायत, नियाज़, ही सिंध जा उहे माण्हू हुआ जेके रुगो ॼावा हुआ, इहे मुआ कोन हुआ। इन क़िस्म जा माण्हू जिन माण्हुनि जूं ॻाल्हियूं ऐं जिन माण्हुनि जे बहादुरीनि जा किस्सा ऐं जिन माण्हुनि जे मोहबतनि जा किस्सा, जिन माण्हुनि जे वफ़ाउनि जा दास्तान, हुननि खां पोइ बि वतन जी गली गली में हीर जियां, ख़ुशबू जियां, सहर जियां दिल दिल ते हथ हणंदा हुजनि, उहे उन्हनि माण्हुनि जूं वर्सियूं बि ॼण जनम ॾींदड़ आहिनि। मोहम्मद उस्मान डीपलाई ॼाओ पंहिंजे इल्म जे एतबार खां, पंहिंजी बहादुरी जे एतबार खां ऐं ज़माने जे सूंहं, ज़माने जे सच ऐं ज़माने जे बहितरीन अदाउनि सां तहलकातुनि जे हवाले सां हू ॼाओ ऐं असां लाइ सदाईं जीअरो आहे। मोहम्मद उस्मान डीपलाई उन इलामत जे सूंहं ऐं उन इलामत जे हुसन ऐं उन इलामत जे दर्द जो धणी चो ऐं उहे शयूं शाकार लिखियूं जेकॾहिं उन मुल्क जो को माण्हू हुजे त बि लुके आहे। जी लोंबा जी शहादत, इब्राहिम लंकन जो मौत ऐं रूस जो इनक़िलाब, चीन जो इनक़िलाब, उन ते जेके उन शयूं लिखियूं उहे सभु शयूं इन शइ जी गवाही थियूं ॾियनि त हुनजो इश्क रुगो पंहिंजे ख़ानदान सां कोन हो, हुनजो इश्क रुगो पंहिंजी गली सां कोन हो, हुनजो इश्क रुगो पंहिंजे पेट सां कोन हो, हुनजो इश्क रुगो पंहिंजे बचन सां कोन हो। जंहिं जंहिं गलीअ में सितम जी बादशाही हुई, ज़ुल्म जी बादशाही हुई, ज़िल्लत जो तोक जंहिं बि इंसान जी इची में हुन ॾिठो, हुन उन तोक जे ख़िलाफ़ लिखियो, उन तोक जे ख़िलाफ़ मज़ामत कई। हुन न रुगो फ़क़ति लिखियो पर अमली तौर ते जेकॾहिं को माण्हू सिंध जो दुश्मन हो, सच जो दुश्मन हो, सिंध जी सूंहं जो दुश्मन हो, उनजी तरक़ीअ जो दुश्मन हो, सिंध जे नसलनि जो दुश्मन हो ऐं सिंध जे शौर जो दुश्मन हो, जेकॾहिं को हिन ज़मीन ते हिन सिंध जे शहरनि जी रौनक, उनजे हुसन ऐं उनजी ज़िंदगी जेकॾहिं को दुश्मन माण्हू हो त ही माण्हू हो जेको उथी बीठो ऐं पंहिंजी पूरी ताक़त सां ऐं पंहिंजी पूरी कुवत सां हुननि माण्हुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायो कि भाउ अयूब खान तो एॾो मोतबर कोन आई, सिंध बनी यूनिट में कीअं शामिल कंदे। ऐं उन सां हिन सॼे मुल्क जा सभई रतियल वतन जा दुश्मन, क़ौमनि जा दुश्मन माण्हू सारा हुन सां गॾु बगड़ हुजनि ऐं हिन माण्हू जेको सिंध मां जेकॾहिं सभ खां पहिरीं को आवाज़ बुलंद थियो त
उहो माण्हू हिन माण्हू जो त बाबा वन यूनिट क़बूल न आहे। सिंध जा उहे सदाबहार माण्हू आहे जेके सिंध जे लखे ऐं किरोड़े माण्हुनि जी बग़ावत जा धनी थिया। जॾहिं सिंध जे माण्हुनि कावड़ कई उन ई तबिके क्लास जे ख़िलाफ़ जे माण्हू जेको आहे सो गादी नशीनी जे नाले में माण्हुनि जा सर झुकाया त शेखुल मशाइख लिखियो सिंध जी तारीख़ में अञा ताईं इन क़िस्म जो इन ई तबिके जे ख़िलाफ़ शाहकार क़िस्म जो हसीन क़िस्म जो किताब को बि न सघियो आहे। उन माण्हू उहो लिखियो ऐं उन लिखण ते उन का परेशान जेल में हणी छॾियोसि। जेल में वियो 3-4 दफ़ा जेल में साईं ॻाल्हि पिया कनि 3-4 दफ़ा लिखण जे ॾोह में रुगो जी साईं सिराज जी ॻाल्हि कई ऐं जी सिंध जे आशिक़नि जी ॻाल्हि कई। मोहम्मद उस्मान डिपलाई जे इंसान सांघड़ नावल ऐं ॿियनि समूर नावल ऐं लिखियल किताबनि मां असां जेकी ॻाल्हि सिखी हुनजी शाइरी मां हुनजे अमल मां हुनजे लिखण मां जेकी असां हिकिड़ी ॻाल्हि सिखी उहा हिकिड़ी ॻाल्हि सिखीसीं उहा हीअ आहे जेको वतन जो दुश्मन आहे, जेको इंसान जो दुश्मन आहे, जेको इंसानी दलीलनि जो दुश्मन आहे, जेको इंसान जी तरक़ी जो दुश्मन आहे, जेको इंसानी अमन जो दुश्मन आहे ऐं उन माण्हू जो दुश्मन आहे। उन माण्हू सां उन माण्हू जे ख़िलाफ़ ॻाल्हाइणो आहे, लिखणो आहे। हिननि माण्हू असां इहे उहे माण्हू आहे जेके असांखे इहा सुती ॾेई विया। हीअ उनजी महिरबानी, हीअ उनजी करम नवाज़ी, हीअ सारे वतन ते ऐं वतन जे माण्हुनि ते त हू असांखे हिकिड़ो अहिड़े इश्क जो अलम पंहिंजे दर्द जी ज़मीन में हणी ऐं बुलंद करे विया। हू माण्हू पंहिंजे अमल जे एतबार खां, पंहिंजे तख़लीक़ जे एतबार खां, पंहिंजी चङाई जे एतबार खां सूंह हुआ, सिंध जो हुसन हुआ, सिंध जी मशल हुआ ऐं सिंध जो हिकिड़ो अहिड़ो नग़मो हुआ, अहिड़ो गीत हुआ जेको सदाई सिंध जी फ़ज़ाउनि में ऐं सिंध जे शहरनि में गूंजंदो रहंदो। डिपलाई साहिबु यादविश माण्हू हो। हू पंहिंजे नंढनि सां वॾनि सां बेनता मुहबत सां ख़ुशदिलीअ सां पेश ईंदो हो। इन करे केतिरा माण्हू उन्हनि सां मिलण में उन्हनि वटि कमु करण में ख़ुशि थींदा हुआ ऐं सन खां सलाहूं वठंदा, जंहिंमें डॉक्टर नजम अब्बासी, बल्कि नजम अब्बासीअ ऐलानिया चयो आहे त मुंहिंजो जेको बि लिखियलु अदब आहे उन ते डिपलाई साहिब जी वॾी छाप आहे। मां खां घणो मुतासिर हुयसि, पंहिंजो लिखियलु अफ़साना उन्हनि खे ॾेखारींदो हुअसि ऐं मूंखे एप्रिशिएट कंदा हुआ ऐं उन्हनि जो लिखियलु अदब सॼो मूंखे बरज़ुबान यादि ईंदो। जॾहिं इंसान रिसालो कढंदा उन में नजम अब्बासी जूं इलाही तहरीरूं हूंदियूं हुयूं। ऐं इन खां सवाइ सिराज मेमन साहिबु, सिराज मेमन डिपलाई साहिब जे पंहिंजे इबरत अख़बार में कमु कंदा हुआ ट्रांसलेशन जो ऐं उन्हनि जे निगरानीअ में ऐं उन्हनि सां बाक़ाइदे तमामु भाई पीउ वांगुरु मुहबत सां रहंदा हुआ ऐं डिपलाई साहिबु ॾाढी उन्हनि जो ख़्यालु कंदा हुआ। त अहिड़ा केतिरा ई असांजा वॾा अदीब आहिनि जेके इबरत प्रेस मां डिपलाई साहिब जे दोस्तीअ मां नज़रदारीअ मां वधी अॻियां वधिया। डिपलाई साहिब वटि वेछो कोन हुओ त हीउ अमीर आहे, हीउ ग़रीब आहे, हीउ वॾो आहे, हीउ नंढो आहे, हिनखे ॼाण कोन्हे। पाण वेठा पाण माण्हुनि जी मदद कंदा हुआ ऐं उन्हनि खे पंहिंजे वेझो आणींदा हुआ, खेनि ख़ुदि ब ख़ुदि सिखिया ॾींदा हुआ ऐं हू सिखी वेंदा हुआ, ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में खाउन सिखंदा हुआ। 150 नावल सिर्फ़ु लिखणु कमाल कान्हे पर उन्हनि जो मक़बूल थियणु, किताब 150 लिखणु इहो सिर्फ़ु मामूली ॻाल्हि कान्हे। उन खां पोइ उन्हनि किताबनि जो मक़बूल थियणु अवाम में उन कहिड़ा किताब हुआ जिन जूं 3-3 हज़ार कापियूं उन ज़माने में खपे। 3000 अॼुकल्ह सिंधी किताब असां ॾिसूं था 500,000 खपजण में टाइम थो लॻे। यानी एतिरी पब्लिक पढ़ंदी हुई शौक़ सां ऐं उन्हनि जी सर्कुलेशन बि एॾी मज़बूत हूंदी हुई ऐं जेको वाइदो कंदा हुआ पंहिंजे किताबनि जे पोयां टाइटल ते ईंदड़ किताबनि जो ज़िक्र कंदा हुआ त हाणे नेक्स्ट तव्हांजा ही नावल मुंहिंजा अचनि पिया त माण्हुनि खे ॾाढो शिदत सां इंतज़ारु हूंदो। कंहिं चिठियूं लिखंदा हुआ, उन ज़माने में इहा ई कम्यूनिकेशन हूंदी हुई त साईं हाणे किताब असां वटि अञा नओं कोन नावल पहुतो आहे त डिपलाई साहिबु उन्हनि खे जवाबु ॾींदा हुआ। केतिरनि पंहिंजे पढ़ंदड़ कारियुनि खे तमामु घणो माना उन्हनि जे पंहिंजे रिसालो इंसान उहो उन्हनि में उन्हनि जा ख़त छपजंदा हुआ ऐं मज़मून जे सिंफ़ में डिपलाई साहिब जा जेके मज़मून आहिनि से संदनि रिसाले में बि छपिया ऐं अख़बारनि में बि छपिया। उन्हनि जो को बि मजमू अञा छपियल कान्हे पर अंदाज़े मुताबिक़ 500 खनि मज़मून आहिनि। नॉवेल्स छपियल अणछपियल 100 खनि आहिनि। पोइ उन में केतिरा जेके छपिया आहिनि तिन में जेके आहिनि से डायरी रंगमहल ऐं पंहिंजो संगदिल शहज़ादी, नूरे तौहीद, अंदलस जी शहज़ादी, फ़तेह ईरान, सांगड़, अमड़ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा किताब आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते मशहूरु सांगड़ तमामु ज़ख़ीम नावल हो
जंहिंखे उन वक़्तु सिंध जे कंहिं बि इदारे छपाइण जी हामी कोन भरी 600 सुफ़्हनि जो इहो नाविल ग़ुलाम अली एंड सन्स लाहौर वारनि छपरायो। तंहिंखां पोइ उनखे ॿीहर हिते छपरायो वियो त उनजी पोइ एवरेज सूरत बि आई जंहिंमें ऐं जेको आहे सो न्यू फील्ड्स पब्लिकेशन उनखे छपरायो वरी ॿीहर हिते। हाणे त हिन जा इलाही दफ़ा छापा छपिया आहिनि छो जो निसाब जी ज़रूरत आहे ऐं उर्दू में हिन जो तर्जुमो बि थियल आहे सागर जो। त अहिड़ी रीति साईं जो नाविल अमड़ जेको आहे इहो अलाए मूंखे सम्झ में नथो अचे त इहो निसाब में छो रखियो कोन वियो आहे। मूंखे साईं जे नाविल में अमड़ तमामु घणो पसंदि नाविल आहे। हिकु माउ पुट जी कहाणी आहे जंहिंमें माउ पंहिंजे जवान पुट में वॾियूं उमेदूं रखे थी ऐं उनजो साथ ॾिए थी ऐं उहा साथ 1 मई जे सूरत में ज़ाहिर थिए थी जेको उहे छोकिरो जेको आहे सो जवान उहे पोइ उहे ॻाढ़ा झंडा झुलाइनि था ऐं पंहिंजा हक़ वठनि था। उहा उन दौर जी कहाणी आहे जो मज़दूर तहरीक खे पुठि मिले थी। अमड़ सॼो नाविल उन मथे आहे। त इहो नाविल तर्जुमो करणु इप्लाई ग़रीबनि जी ॾुखियलनि जी ऐं मज़दूरनि जी सभिनीनि जी हिमायत में लिखियो ऐं इनखे पढ़णु तमामु ज़रूरी आहे। इन नाविल खे तव्हां पढ़ंदो उनजो तर्जुमो ख़बर नथी पवे त तर्जुमो आहे। इहो बिल्कुलु असुल जो हुगा थो ॾिए। संदि नसर लिखियलु लाजवाब आहे। ॾीपलाई साहिब पंहिंजे नसर में वॾियूं ख़ूबियूं आहिनि। ॾीपलाई साहिबु शाइरी कोन कई, शाइरी खेनि पसंदि हुई ऐं शाइरी जेका आहे सा पंहिंजे नावलनि में पंहिंजे मज़मूननि में आंदी अथनि मुख़्तलिफ़ शाइरनि जी। पंहिंजा लिखियलु शेर संदनि तमामु थोरा आहिनि जेके किताबी सूरत में कोन्हे पर मुख़्तलिफ़ अलॻि हंधनि ते जमा कयल आहिनि। मथनि किताब लिखिया विया आहिनि। ॾीपलाई साहिब मथे ताज जो किताबु छपियल आहे। इंसान दोस्त अदीब ऐं बेबाक सहाफ़ी मोहम्मद उस्मान ॾीपलाई जो ताज जो साहिबु किताबु मुरतब कयो ऐं चङो वॾो सुठो किताबु मज़बूत आहे 400-500 सुफ़्हनि जो जंहिंमें जेके मुख़्तलिफ़ मशहूरु असांजा अदीब आहिनि शाइर आहिनि मुख़्तलिफ़ साणु वास्ते वारा माण्हू उन्हनि जा राया आहिनि। डॉक्टर नबी बख़्श बलोच जा मोहम्मद इब्राहिम जोयो ॿियनि जा संदनि जे बारे में लिखियलु मज़मून आहिनि। अहिड़ी रीति ॾीपलाई साहिब जो सफ़र 1981 में ख़तमु थियो ज़िंदगीअ जो ऐं 74 सालनि जी उमिरि में वफ़ात कयऊं ऐं संदनि लिखियलु अदब अॼु बि ज़िंदा आहे असां वटि ऐं औलाद में उन्हनि जूं नियाणियूं पुट ऐं उहे उन्हनि जी वरसी मल्हाईंदा रहंदा आहिनि ऐं हर साल तक़रीबन मल्हाई वेंदी आहे। बहरहाल हीउ प्रोग्राम असांजे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी तरफ़ां अदा सर्विस वारा करे रहिया आहिनि जेको बेनता हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे ऐं जेको ॾिसंदड़नि खे ॾीपलाई साहिब जे बारे में कुझु न कुझु नॉलेज ज़रूरु मिलंदी ऐं हू फैज़याब थींदा। पंहिंजो इमदाद ओठो साहिब जिन वेब टीवी जेका आहे मुतारिफ़ कराई आहे जंहिं ते हीअ आउं तव्हांजो प्रोग्राम करे रही आहियां ऐं हुन वॉइस ऑफ सिंध तां मुंहिंजा रेडियो तां प्रोग्राम कुझु नशर थी चुका आहिनि। इहे अदा वारनि जूं महिनतूं आहिनि जो सिंधी क़ौम जे लाइ हेॾी वॾी महिनत करे रहिया आहिनि छो जो हीअ मीडिया जो दौरु आहे। हीअ सोशल मीडिया जो ज़रिए माण्हू अॻियां था अचनि ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए त इन लिहाज़ सां ई तमामु बहितरीनु क़दम आहे ऐं असां हिकिड़ो ग्लोबल विलेज थी वई आहे अॼु जी दुनिया। असां सभु गॾु आहियूं। इंशाअल्लाह आईंदा बि गॾु हूंदासीं।